उनखां पोइ असां वटि दौलतपुर जी हिकु इल्मी ऐं अदबी शख़्सियत साईं मौला बख़्श बुरड़ो मौजूदु आहे। मां खेनि बि गुज़ारिश कंदुसि त अची स्टेज ते ही सेशन मॉडरेटर सभिनीनि ओनर खे हवाले करण खां पहिरियां रुखसार बुरड़ो खे गुज़ारिश कंदुसि त अची वाई पेश कयो। रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, जो सरत्यूं आया मुंहिंजा बाणा, जो भेनर आया मुंहिंजा बाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, जो सरत्यूं आया मुंहिंजा बाणा, जो भेनर आया मुंहिंजा बाणा, मनहड़ा परे वया जे अॾे, मनहड़ा परे मनहड़ा परे वया जे अॾे, सरत्यूं सभई मां सुञाणा सुञाणा, सरत्यूं सभई मां सुञाणा सुञाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, जो सरत्यूं आया मुंहिंजा बाणा, जो भेनर आया मुंहिंजा बाणा, झूपड़ा जंगन में मनहड़ा भिटन में, झूपड़ा जंगन में, झूपड़ा जंगन में मनहड़ा भिटन में, पखड़ा पटन में साईं पुराणा पुराणा, पखड़ा पटन में साईं पुराणा पुराणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, जो सरत्यूं आया मुंहिंजा बाणा, जो भेनर आया मुंहिंजा बाणा, गोहर शाह जईंदा वरत्यूं नाल वींदा, गोहर शाह जईंदा वरत्यूं नाल वींदा, छिनी न छॾींदा मूंखे मारूही ममाणा, छिनी न छॾींदा मूंखे मारूही ममाणा, रुअन नेण मुया जा निमाणा निमाणा, रोअन नेण मुया जा निमाणा निमाणा, जो सरत्यूं आया मुंहिंजा बाणा, जो भेनर आया मुंहिंजा बाणा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह साईं जी बेद सां असीं पंहिंजी तक़रीब जी शुरूआत कंदसि मां। ततीअ थदीअ काह काने वेल वेहण जी, ततीअ थदीअ काह काने वेल वेहण जी, मतां थे हूंदा पेर न पसंदि। आम सभिनी हिन तक़रीब में आयल सभिनी हाज़रीन खे महिमाननि खे भलीकार चवां थी। अॼु जी तक़रीब जो असांजो उनवान आहे सर शाद अली ओटे साहिब जन जे किताब जेके सांढे में साहा में ते ॻाल्हि ॿोल।
आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन किताब जो महाग सर शबीर कुम्हार साहिब जन जो आहे ऐं हिन किताब में पेश अखर सर गुलाब खान उनर जा आहिनि। ऐं आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त हीअ किताब साईं जन जे उस्तादनि साईं मोहम्मद सैफुल जोखे ऐं साईं डॉक्टर प्रोफेसर साईं गुलाम मोहम्मद लाखे खे अर्पियल आहे। ऐं असीं हिन किताब खे सिंधी अदब में आजियान करियूं था। असांजी तक़रीब में वेठल महिमाननि जो तारीफ़ कराईंदी हलां असांजा मोहतरम किताब जा लेखक सर इरशाद साहिब अली ओठो साहिब जन खे तारीफ़ जा मोहताज न आहिनि। पाण इल्म दोस्त, इंसान दोस्त ऐं माहौल दोस्त शख़्सियत आहिनि। पाण इल्मी अदबी शख़्सियत तौरु ॼाता ऐं सुञाता वञनि था ऐं पाण गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलतपुर में प्रिंसिपल तौरु ख़िदमत सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। असां गॾु असांजा ॿिया महिमान आहिनि मौला बख्श बुर्ड़ो साहिब जन। सर पाण जेको आहे क़ौमी ऐं सियासी कारकुन आहिनि। पाण सुठा प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र्स आहिनि ऐं साईं जन वक़्त ब वक़्तु लिखंदा बि रहनि था। असां गॾु असांजा महिमान साहिब आहिनि सर नवाज़ कुम्हार साहिब जन। सर गुण इल्मी अदबी शख़्सियत आहिनि ऐं सर बि 10 खां 15 खनि जेको आहे सर किताब लिखी चुका आहिनि ऐं सर पाण डिग्री कॉलेज सांघर जा जे प्रिंसिपल तौरु ख़िदमत सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। हाणे असां पंहिंजी तक़रीब जी ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। असांजो पहिरियों सुवालु साईं मोहतरम सर शाह साहिब जन खां आहे त साईं तव्हांखे ही किताब लिखण जो शौक़ु कीअं पैदा थियो ऐं तव्हां ही किताब केतिरे अरसे में लिखी पूरो कयो? महिरबानी अदी। हाणे इहो त ॾाढो ॾुखियो सुवालु आहे त मूंखे लिखण जो शौक़ु कीअं थियो, छाकाणि त मूंखे यादि कोन्हे। मां सम्झां थो 92-93 जो साल हो ऐं जॾहिं मां यूनिवर्सिटी सिंध में पढ़ंदो हुउसि ऐं मां यादि कंदुसि अकबर इस्कानीअ खे गुलफुल जो एडिटर हो ऐं उते साईं गुलाम इलाइक़े जे कमनि कारणनि सां वेंदो हुउसि त हुन मूंखे चयो यार कुझु मज़मून तूं लिख। मूं कुझु मज़मून लिखिया ऐं उन वक़्तु वरी चेयरमैन हुयो बोर्ड जो पीर हुसाम राशिदी जो भाई पियो हुसैन शाह। साईं हुसैन शाह मूं ख़त लिखियो त उन वरी हिकिड़ी लिस्ट मोकिली त मां चाहियां थो नौजवान को हिननि आलमनि अदीबनि ते उहो मूं वटि ख़त अञा साईं जो पियो आहे त मूंखे थोरो शौक़ु पैदा थियो ऐं हुसैन शाह जहिड़ो माण्हू वरी पुठी टपरे माण्हू खे सो मूं लिखणु शुरू कयो ऐं उहो छपिजंदो रहियो गुलफुल में ऐं गुलिस्तान में। हाणे इहो घणो वक़्तु गुज़री वियो वरी कुझु मूं मज़मून लिखिया जेके फेसबुक ते बि मूं उहे इन लाइ कोन लिखिया त पोइ मां किताब सेड़ी पर साईं शबीर कुम्हार खे जॾहिं ख़बर पई त इहे मट में पियल आहिनि कुझु मज़मून त उन में का ज़ोरीअ बंदूक जो नोक ते सभु वरिता त इहे बसि मूंखे ॾे किताब जेको आहे अची वेंदो। पहिरीं त 100 खनि पेज जो ठहियो किताब पर मूं चवां न साईं पोइ अञा पर आहिनि कुझु मज़मून अञा 20 खनि मज़मून ॿिया आहिनि जेके रहिजी विया आहिनि इन किताब में अचण खां उहे मूं वटि आहिनि। माना ईअं हिकिड़ी चइजे त 2 किताब ॿिया उते आहिनि जेके हिन ई साल में इंशाअल्लाह। सो इहो सॼो क्रेडिट वञे थो साईं शबीर कुम्हार ॾे जंहिं उहे माना टुटर फुटर के किथे मज़मून छपियल के अख़बारुनि में मिसाल तौरु हिते मज़मून आहे मौलाना उबैदुल्ला सिंधीअ ते इहो मूं 92 में लिखियो ऐं पोइ वरी उनखे जेको आहे साईं हिन किताब में शामिलु कयो आहे उनखे असां रीसाइकिल सो मुंहिंजी ज़ाल वेठी आहे निहारे थी नुक़सानु आहे उन ॾे इहो क्रेडिट वञे थो त को बि पन्नो मुंहिंजो हूंदो भली 92-93 खां पहिरीं या पोइ 91 में साईं शादी थी आहे उन खां पोइ को बि पन्नो मुंहिंजे घर में हूंदो त हथी को करे फाइल करणु इहो उनजी ज़िमेवारी आहे। वरी जॾहिं मूं किताब लिखणु शुरू कयो त ॿी मुंहिंजी वेठी आहे प्यारी ॾाढी समीना उहा निहारे थी यकीन कयो त 2 बजे ताईं जेकॾहिं मां लिखां त चांहि जो कोप टेबल ते पियो हूंदो समीना मूं सां गॾु वेठी हूंदी त अञा लिख मां सां वेठी आहे। इहो क्रेडिट ॾे थो वञे ऐं शबीर ॾे थो वञे। विच में मुंहिंजी भाणे जी वरी हमीदा जो ज़िक्र करणु ज़रूरी आहे जंहिं माना
साल पहिरीं साईं ख़ालिद बुल्ले खे चयो त साईं जो किताबु छपिरायूं ऐं घणा मज़मून थी विया पर साईं ख़ालिद साहिबु घणो मसरूफ़ हुजण जे करे टाइम ॾेई न सघियो त उहो रहिजी वियो। वरी साॻियो मुतालबो हुन साईं शबीर खां बि रखियो त इहो साईं शबीर हामिदा ईअं असांजो ॼण त गॾियल हिकिड़ो कोरियो आहे जेको अव्हांजे अॻियां पेश कयो आहे। तमामु महिरबानी भेण। महिरबानी। असांजो ॿियो सुवाल साईं जन खां आहे, साईं मोला बख्श बुर्डे साहिब जन खां आहे। सर जीअं त सर जेको आहे तव्हां ते मतिलबु मुख़्तलिफ़ मज़मून तव्हां ते लिखियल मज़मून सहेड़े हिकु किताबु तरतीब ॾिनो हो सुख न सुता करे, ऐं साईं जन जो हीउ बि हाणे ॿियो किताबु आहे जंहिंमें संदसि ॻोठु ऐं कुटुंब ऐं जेको नालियुनि शख़्सियतनि ऐं जेको मज़हब पहलवान ते लिखियलु आहे। संदसि तव्हांखे हीउ ॿियो किताबु कीअं लॻो? भेण महिरबानी। सभ खां पहिरीं आउं डार्ल स्टडी सर्कल जे समूरे सत खे मुबारकबाद थो ॾियां जो हुननि हीउ हेॾो सारो प्रोग्राम जेको हमेशह महसूसु ईअं थींदो आहे त इहे जेके अदबी कॉन्फ्रेंसूं या फेस्टिवल अंग्रेज़ी लफ़्ज़ जेको आहे इहो हमेशह वॾनि शहरनि सां मनसूब हूंदो आहे त उते जेके प्रोग्राम थींदा आहिनि कोई मेला कोन सॾिबा फेस्टिवल सॾिबा आहिनि पर असां वटि हिते अदबी मेलो आहे। इहो को पहिरियों दफ़ो अदबी मेलो कोन थियो आहे पर हिते किताबी मेलो हिन डांस स्कूल में पहिरें बि लॻो जंहिंमें साईं राशिद मरहूम साईं मीरवन पीरज़ादो मरहूम साईं शाद जे कोशिशुनि सां तमामु बहितरीनु इहो पहिरियों मेलो थियो किताबनि जो ऐं ॾाढी सरगर्मी थी ऐं तसलसल हले पियो त इन सॼे पोरे जी जेका चेन आहे उन चेन में कंहिं बि हिकिड़े माण्हू जो नालो खणी छॾणु मां सम्झां थो इहो नंढड़ी ॻाल्हि आहे पर मुकमिल चेन जॾहिं जुड़ी आहे तॾहिं हिन क़िस्म जा प्रोग्राम थियनि पिया था। मां सभिनी खे मुबारकूं ॾियां। साईं इरशाद खे मुबारकूं जो संदसि माना तख़लीक़ी पोरियो असांजे हथ में आहे। हिन खां अॻु में जीअं भेण तव्हां ज़िक्र कयो त साईं जो मुरतब थियल किताबु जेको मूं ते मज़मून हुआ दोस्तनि जा उहो छपराए बदिलो कयो ई ऐं हीअ संदसि पंहिंजो तख़लीक़ी पोरियो आहे। हीअ किताबु टिनि हिसनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़े भाङे में मज़मून आहिनि चइनि शख़्सियतुनि ते, ॿिए में साईं सां जेके वेझियूं रहंदड़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि ते साईं पंहिंजी मोहबत निछावर कई आहे, ऐं टे में हितां जे इलाक़ाई सराउंडिंग में जेके मल पहलवान थी गुज़रिया उन्हनि ते आहे। त हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे टिनि रंगनि ते मुश्तमिल जेको गुलदस्तो आहे साईं पेश कयो आहे। मां सम्झां थो त मूंखे कंहिं दोस्त चयो ऐं साईं शबीर बि लिखियो आहे भई खाकनि जो किताबु ऐं मुंहिंजी दिलि नथी पई मञे खाका हिनखे खाकनि जो किताबु चइजे। हीउ हिकिड़ो तहक़ीक़ी ऐं ईअं खणी चइजे त जीअं नाले मथां ई आहे जेकी साॻियो साहु जेके वेझा माण्हू आहिनि उन्हनि जो हिकिड़ो तार ॾियणु उन्हनि खे भेटा ॾियणु इहा आहे। खाकनि जो कंसेप्ट जेको सिंधी अदब में आहे उहो तमामु वसी आहे ऐं उन ते मुख़्तलिफ़ किताब बि आया आहिनि ऐं उहे असांजे सिंधी अदब में तमामु हिकिड़ो वॾो मक़ाम बि रखनि था ऐं उन्हनि जो ज़िक्र ईंदो कंहिं ॻाल्हियुनि ॿोलियुनि में। बहरहाल जेका बि शइ असांजे साम्हूं आहे उन्हनि जेके पहिरियां चारि मज़मून आहिनि उहे लेखक जी माना हिकिड़ो त उबैदुल्लाह सिंधी ते मज़मून आहे ऐं हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी ते जेको मज़मून आहे उहो हिकिड़ो तहक़ीक़ी मकाले तौर ते उनखे ॾिसी सघिजे थो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते जेको मज़मून आहे उहो बि हिकिड़ो ईअं तारुफ़ी जीअं मिसाल आम रवाज लिखिबो आहे। मिसाल असां बि उन वक़्त में जनूनी पीपला हूंदा हुआसीं भुट्टे सां असांजी मुहबत हुई, वरी हुनजो जेको गैर फितरी मौत थियो उन बि असांखे जज़्बाती बनायो त उन पसमंदर में जेके शयूं भुट्टे सां सिंधी माण्हुनि जूं वाबस्तु थियूं उन पसमंदर में लिखियलु मज़मून आहे। ॿ मज़मून हितां जे तरह जे हिकिड़ी समाजी शख़्सियत जान मोहम्मद डायरी अवल ऐं जान मोहम्मद डायरी जेको हाणे हितां दौलतपुर शहर तमामु मशहूरु शख़्सियत हुई डायरी बिरादरी जो जेको क़ौमी सरदार लिखियो वेंदो आहे चयो थो वञे उन ते हुई उन ते लिखियलु आहिनि। हाणे इन्हनि मज़मूननि में जेके ख़ासि तौर ते ॿ मज़मून आहिनि
उन्हनि जो जेकर भई छेड़ कबो त उन जे लेखक सां ज़रूरी न आहे त मुतफ़िक़ छाकाणि त साईं जन चए थो त जेके साढ़े में साह में जेके साड़े थो साईं मूंखे ॾिसी सघे साह में साड़े थी सघनि कंहिं पढ़ंदड़ खे न साड़ी थी सघनि पर मालूमात जी बुनियाद ते जेके शयूं ॾिनियूं हुयूं मां सम्झां थो इहो अहिड़ो कोरियो आहे जेको साईं इरशाद वेही कयो पोइ उनजी पंहिंजी जेका अप्रोच आहे उन तहत इहे मज़मून में लिखिया अथसि वॾे जान मोहम्मद ते जेको मज़मून आहे उहो तारीख़ी मज़मून आहे छाकाणि त तारीख़ुनि मां हवाला कयल आहिनि उनते साईं जी पंहिंजी का ऑथेंटिक राय न आहे पर तारीख़ी यानी इहा हिकु तहक़ीक़ी मज़मून चई सघे रहियो सुवाल त हाणे जेको रहिस जान मोहम्मद ताज़ो विसाल करे वियो आहे उन ते जेके साईं जा पंहिंजा वीचार उहे साईं जा पंहिंजे हिकु दिलि जा वीचार उहे पंहिंजे हुन पहिराए में जेके लिखिया उनजी पंहिंजी अहमियत आहे चवण जो मक़सदु इहा आहे त हीअ किताब ईअं खणी चइजे त हितां जी सराउंडिंग में जेके बि साईं सां वाबस्ता माण्हू रहिया आहिनि उन्हनि जो तारुफ़ फ़िलहाल जेके बि नाला उस्ताद ते हिन जो जेको वॾे में वॾो मज़मून जेको आहे संदसि ॻोठ जे हवाले सां त इहो ॻोठु कीअं महमूद ॻोठ जो ॻोठु उनजी तारीख़ उनजी ईअं करे चए जेको अगरि इफ़्तिका कीअं थी आहे उहा उते तइलीमी एवोल्यूशन कीअं आयो आहे उते जिते हीअ अॼु जेको पूरे में ॾिसो न जेको साईं अगरि चयो त औरतूं हेॾे तइदाद में त कुझु कोन्हे हीअ हाउस हुयो जिते पहिरियों दफ़ो ख़ालिस औरतुनि जो फंक्शन थियो जंहिंमें 450 लेडीज़ मौजूदु हुयूं ऐं उन्हनि पंहिंजो कमु पाण ते कयो मानी पंहिंजी पाण ते खारायूं पाणी पंहिंजो पाण ते सर्व कयूं इहो सॼो हिकिड़ो अहिड़ी चेन आहे जेका असांजी जीअं मूं चयो त कंहिं बि हिकिड़े जो नालो नथो वठी सघे पर गॾियल हिकिड़ी चेन आहे जंहिंमें इहो हलियो त महमूद ॻोठ जो ॻोठ बि ईअं हिकिड़ी तरक़ी करे उतां हीअ त जेके वेठो न लेडी शायदि महमूद ॻोठ जो मायूं कढजनि त काफ़ी थोरियूं थी बचनि हिन करे महमूद ॻोठ जे ॻोठ जो तमामु असां ते वॾा थोरा आहिनि असांखे उतां सुठी मानी बि मिलंदी आहे ऐं सुठियूं सराहूं बि मिलंदियूं आहिनि असांजूं नियाणियूं असांजूं भेनरूं असांजे इरशाद जूं ॿई घर वारियूं ॾाढो माना त हिकु मुतहरिक किरदारु आहिनि भेण हमीदा ॿुधाईंदो हलां त हुनखे की जाई आहे राति उहा बि हिन प्रोग्राम में मॉनिटर तौर ते हुई पर साईं शबीर वेठो आहे त चवण जो मक़सदु इहा आहे त उन महमूद ॻोठ जे ॻोठ जे हवाले सां जेका तइलीमी सरगर्मियूं थियूं आहिनि उनजो हिकिड़ो तफ़सीली ज़िक्र आहे उन में जिन जिन माण्हुनि जो ज़िक्र थियो आहे किथे हाजी अली शेख जो ज़िक्र थियो आहे मदद जो ज़िक्र थियो आहे हमीदा जो ज़िक्र थियो आहे ऐं हमीदा मदद जे मथर जो ज़िक्र थियो आहे मां सम्झो इहे हिकिड़ा उहे बुनियाद फ़राहम कंदड़ आहे मां त ईअं चवंदो आहियां त मदद जी अमल न हुजे हा त इरशाद बि कोन हुजे हा मदद बि कोन हुजे हा हमीदा बि कोन हुजे हा जिस्मानी तौर ते हुजनि हा पर अॼु जंहिं स्टेज ते वेठो आहे अॼु जंहिं स्टेज ते हमीदा वेठी आहे अॼु जंहिं स्टेज ते मदद वेठो आहे उन अमर जो पोरियो आहे रुगो इहो पोरियो कोन्हे त हुन दर्द को कमु करे ऐं पंहिंजे पुट खे पढ़ायो हिन खे ख़र्चु कई पर फ़िक्री तौर ते माना हिकिड़ी जेका रोशनी ॾिठी आहे तालीम जी मूंखे हिकिड़ो सुवालु छॾियो शबीर त तालीम ते हिन ॻोठ में कंहिं कयो उहो वधीक मोलावश ॻाल्हाईंदो मूंखे इहो बि ॾिसिजो त साईं बि ज़िक्र कयो आहे पंहिंजी भेण जो पर मां उन खां हीअं थो चवां त इहा सॼी रोशनी माउ पखेड़ी आहे इहो उतां जो उहो ॾीओ आहे जंहिं रोशनी पखेड़ी आहे ऐं महमूद ॻोठ जो ॻोठ ईअं करे सम्झिजे त हिन वक़्तु तइलीमी लिहाज़ खां ओभर खां सिज थो वियो असांखे वेंदा ओभर खां आहे हितां ई सिज उभरियो आहे रोशनी जो तालीम जो जेको मदद जी मदद साईं जी भेण उहो जलायो आहे असां सभु उन रोशनी में ॾिसूं था ऐं उतां जी जेका ख़ुशबू आहे उन में साह बि खणूं था जिते हाजी अली शेख महिमान केरु बि विसारे सघे त चवण जो मक़सदु इहा त हालांकि साईं इरशाद जो भाउ अदो अली मोहम्मद बि उन ई घर में आहे पैदा थियो पर उहो ज़ाहिर छो कोन्हे चवण जो मक़सदु इहा आहे त जेको वास वठे जंहिंखे उहा मां मक़सदु कयां जंहिंखे करामत मिले उहा करामत इल्म जी जेका असां हिननि टिनि भातियुनि खे मिली चए आहे या सॼी कया अॼु असांजो जेको नंढड़ा भाइटिया आहिनि भाइटियूं आहिनि
कराची ताईं पढ़नि पिया थियूं सॼो जेको मूव थी आहे इहे सभु उन ॻोठ जी में तालीम ॾिनो आहे उन ते जेको मज़मून आहे असांजो मां ईअं चवंदुसि त उहो ईअं खणी सम्झे त सभिनी ॻोठनि जूं जेके भेनरूं वेठियूं आहिनि या जेके ॿाहिरि वेठा आहिनि उस्ताद वेठा आहिनि उन्हनि खे इहो मज़मून उत्साह ॾींदो त ॻोठ कीअं सुधरनि ॻोठ कीअं सुधरी सघनि ॻोठनि जे लाइ कहिड़ी इस्तेमाल जी ज़रूरत आहे त उहा इन मज़मून में शामिलु आहे। रहियो सुवाल बाक़ी जेको ॿियो हिसो आहे जंहिंमें साईं मज़मून लिखिया आहिनि दोस्तनि ते मां खाका नथो चवां उन में साईं जी मोहबत आहे। खाकनि जो हिकिड़ो कंसेप्ट ॿियो आहे जीअं मुख़्तलिफ़ किताब आयल आहिनि खाकनि जा उन में जेका ॿोली ऐं ॿी ॻाल्हि त असां जेकॾहिं चऊं भई असांखे ॿोली नथी लिखणु आहे सुठी नथी लिखणु आहे जे हिन खे लिखूं न त हीअ किताबु असांखे साबित थो करे त भली घणी ॿोली असांजी अदबी न आहे। साईं इरशाद मूं हिकिड़ो वॾो अदीब कोन्हे को जो अदबी उतार कयां पर सिधी साईं हिकिड़ी स्टोरी आहे जेका जेकॾहिं असीं लिखूं अहिड़ा कई किताब जुड़ी सघनि था जेके असांजे हिन मुआशरे जी सॼी फोटोग्राफी खणी था अचनि या ईअं करे चइजे जेका सॼी रुदात खणी असांखे अॻियां अचनि त तमामु वॾो सुठो थियल आहे। वधीक जेको वरी ईंदा महिरबानी साईं। असांजो टियों सुवाल मोहतरम नवाज़ कुंभार जन खां आहे त तव्हां हीअ किताबु पढ़ियो ऐं तव्हांखे हीअ किताबु कीअं लॻो ऐं हिन किताब में कहिड़ा लेख तव्हांखे वधीक पसंदि आया? आउं सम्झां थो त पहिरीं त साईं खे मुबारकूं किताब जूं बि ऐं सॼी सत खे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण जो। तव्हां दोस्त चओ पिया किताब जा 3 बाब आहिनि पोइ मुंहिंजी नज़र में किताब जा 4 बाब बल्कि आउं साईं सां शदीद एहतिजाज कयां थो ऐं साईं शबीर कुमार सां बि त 4 किताब हुआ जिन खे तव्हां तड़ तकड़ में हिकिड़ी किताब में बंदि करे छॾियो। ऐं साईं खे आउं अर्ज़ु कंदुसि त जॾहिं वक़्तु मिले मूंखे त महिरबानी करे हिनखे कंसीडर कयो। साईं जॾहिं घर वारियूं साम्हूं वेठियूं बियूं पोइ माण्हू ईअं ई झले झले ॻाल्हाईंदो आहे ऐं उहो बि हिकु न ॿ साईं माना एॾो मासूमियत सां चई विया त मुंहिंजी घरवारियुनि जूं महिरबानियूं आहिनि त उहे जॾहिं माना आउं लिखंदुसि जेको पनो उहो संभाले रखंदियूं पोइ सही इन करे कोन संभाले रखंदियूं। हिकिड़ो ख़ूबसूरत माण्हू अलाए राति जो छा लिखी वठे भई उन टाइम ते मोबाइल जो ज़मानो त हुयो कोन तो चिठी विठी को ख़त वत लिखी वञे इहा असल में चौकीदारी हुई सर। अॼु तव्हां ॾाढो ज़बरदस्त कमु कयो जेको बि कयो जंहिं बि नियत सां कयो पर कमु गलति थी वियो। आउं सम्झां थो त हिन में जेको पहिरियों बाब आहे उहो साईं पंहिंजे ख़ानदान जे हवाले सां लिखियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में असां ओठा बिरादरी जेका उहो कासिम ओठो फनकार हुयो उन हवाले सां घणो सुञाणियो ओठा बिरादरी खे। ऐं पोइ ॿियो नंबर जेकॾहिं केरु आहे त साईं इरशाद ओठो साहिबु जेकॾहिं उन बाब खे अञा वधायो वञे हा ऐं जेके बि सिंध में ओठा बिरादरी रहे पई उन्हनि जो गुण बुनियाद उन्हनि जी जेके वॾी शख़्सियतूं त हिकिड़ो ख़ुदि इहो हिकिड़ो अलॻि किताबु आहे। उन खां पोइ जेको 2 साईं जानो साहिबु जिन हुया ऐं डायरी साहिबान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारो मज़मून ऐं साईं उबैदुल्लाह सिंधी साहिबु वारो मज़मून इहो हिकिड़ो अलॻि बाब आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु वारो मज़मून मुंहिंजे ख़्याल में न हुजे हा तॾहिं को फ़र्क़ु कोन पिया पर जेकॾहिं इहो मज़मून जेको भुट्टे साहिब जा नवाब शाह जा विज़िट हुआ दौरा हुआ जेको अचणु वञणु हो उन्हनि सां जेकॾहिं लिंक कजे हा त हिकिड़ो तारीख़ी मज़मून इहो थी पिए सघियो अञा बि थी सघे थो। साईं जा इलाही सुठनि वॾनि माण्हुनि सां वास्ता राब्ता ऐं साईं पाण इलाही शयुनि जा गवाह आहिनि। जेकॾहिं उन पस मंज़र में भुट्टे साहिब वारे मज़मून खे लिखियो वञे त हिकिड़ो ॾाढो सुठो मज़मून हिकिड़ो थी सघे थो इहो तारीख़ी मज़मून हिकिड़ो थी सघे थो। साॻिए नमूने सां मौलाना उबैदुल्लाह सिंधी साहिब ते ॾाढो सुठो मज़मून लिखियलु आहे। पोइ उन मज़मून में जेकॾहिं जेका मौलाना साहिब जी स्ट्रगल हुई रेशमी रुमाल तहरीक या जेका असां हिजरत कई उनजो जेकॾहिं नवाब शाह सां लिंक कराइजे हा त उहे कहिड़ा माण्हू हुआ जेके मौलाना उबैदुल्लाह सिंधी साहिब जिन सां गॾु हुआ ऐं हुनजी हुननि मदद कई या मुखालफ़त जेको उन बराबरि लिंक जेकॾहिं थिए हा
त उन पस मंज़र में हिकिड़ो ॾाढो सुठो मज़मून अञा थी पए सघियो या साईं गुज़ारिश कंदुसि त जॾहिं वक़्तु मिले त महिरबानी करे उन ते कर। हिकिड़ो जेको टियों मज़मून हुनजो बाब आहे साईं जो, उहो आहे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते मज़मून। हाणे उन्हनि खे पाण ख़ाका चऊं या न चऊं, मज़मून चऊं या छा, ख़ाकनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। साईं जेकर असां मुंहिंजे ख़्याल में पहिरियों खणूं त सिंधी में पहिरीं ख़ाका कंहिं लिखिया त जीअं ॿियो मवादु असांखे मिले थो मिर्ज़ा कलीस बेग साहिब जिन जो, त ईअं असांखे शायदि उतां ई कारोपन साओपन हुन में साईं जीम सईद जा जेके जनम गुज़ारियूं जिनसी ऐं पोइ मेहताब महबूब जा, अब्दुल कादिर जुड़े जो, नियाज़ पवर साहिबु, अज़ीज़ गोपान साहिबु, इहे खोड़ सारा माण्हू असांखे मिलनि था। जेकॾहिं ख़ाके जो मतिलबु तव्हां स्केच वारो वठो था इंग्लिश हुन में लिटरेचर मां जेकॾहिं वठी हुन ते कयो था त पोइ मुंहिंजे ख़्याल में सिंधी में जेके ख़ाको पोइ चऊं असां उन ते तमामु घटि मयार ते उहे मज़मून या ख़ाका पूरा लहनि था। बाक़ी घणो करे मज़मून आहिनि ऐं मज़मून जेके आहिनि उहे बि उन में शुमार थियनि था ख़ाका निगारी में। साईं जा जेके ख़ाका आहिनि उनखे जेके पाण ख़ाका चऊं था त पोइ उहो प्रोफाइल ख़ाका वधीक आहिनि। ख़ाको जेको आहे उहो मज़ाहिया थी सघे थो ऐं जेको हिकिड़ो लेखक फील करे थो कंहिं ॿिए किरदार जे बारे में उनजी इंटरनल ख़ारजी जेका थिए थी उहो उन जे हवाले सां उहो करे थो, पोइ उनखे मज़ाहिया अंदाज़ में करे पंहिंजे तख़य्युल जे उन रूप में ॾिसे या कंहिं नमूने सां उनखे उहो पेश करे। पर साईं जेके बि मज़मून लिखिया आहिनि या ख़ाका पाण खे चऊं उनजी ख़ासि ॻाल्हि आहे त उहे हिकिड़ा रिसर्च पेपर आहिनि ऐं उहो अॻिते हली हिकिड़ो रेफरेंस थी सघनि था। जॾहिं बि को माण्हू इन्हनि सभिनी शख़्सियतुनि ते को लिखणु चाहींदो त उन्हनि खे इहे साईं जी किताब मां उन्हनि मज़मूननि मां इलाही मवादु मिली सघे थो ऐं उनखे मां हिकिड़ो पहिरों खणण में आसानी थी सघे थो। उनखे आउं सम्झां थो त उहे मज़मून ॾाढा अहम मज़मून आहिनि। वॾी ॻाल्हि इहा बि आहे त असीं पाण उस्ताद आहियूं, वॾी मौज़रत सां ऐं बदकिस्मती सां असां वटि वॾो माण्हू उहो आहे जंहिं वटि गाॾी हुजे, जंहिं वटि हथियारबंद हुजनि, को बंदूक वारा हुजनि, वॾो को पटको मुछूं ऐं ज़मीनदार वॾो या माना असल में उहे वॾा माण्हू न आहिनि, उहे बाअसर माण्हू उन्हनि खे चइजे त वधीक बहितर थींदो। वॾो माण्हू को ॿियो आहे, वॾो माण्हू उहो आहे जिन मुआशिरे खे कुझु ॾिनो हुजे, माण्हुनि खे कुझु ॾिनो हुजे, माण्हुनि जी जंहिं ख़िदमत कई हुजे, जंहिं वरितो न हुजे डिलीवर कयो हुजे, जीअं माण्हुनि खे ॾिनो हुजे, उहो वॾो माण्हू आहे। आउं सम्झां थो त साईं जी किताब में साईं बुरड़े साहिब खां वठी करे, अदी हमीदा खां वठी करे, साईं जा जेके उस्ताद हुआ उन्हनि खां वठी करे, साईं गुलाम लाखे खां वठी करे जेके नाला पाण उन में खणूं, इवन प्यार अली खोखर जेको पटेवाल हुआ उनखे जेका मञता, जेका मोहबत, असां रस्ते में डिस्कस कयो पिए खैबर साहिब या आवाज़ साहिब वेठा, त यार कमाल ॾिसो इहो ओठो साहिब बि करे सघे थो। अञा हिकिड़ो पटेवाल हो जंहिंखे असां कुझु कोन था सम्झूं, उनखे एॾो शान मान सां डायरेक्टर्स घुराए पाण सां गॾु विहारे एॾा गिफ्ट ॾेई उनखे रिटायर कयो वञे थो, उनजी अलविदाई पार्टी कई थी। वॾो माण्हू आहे यार, असल में उहे इहे जेके बि साईं जा किरदार आहिनि इहे सभु तमामु वॾा माण्हू आहिनि ऐं साईं जी ओठे साहिब जी नज़र उन्हनि ते पई आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि किरदारनि ते लिखण जी ज़रूरत हुई ऐं अहिड़नि ई किरदारनि ते लिखण जी ज़रूरत आहे। असां जेको साहिबी दोस्त को वेठो हुजे त हुन सां मौजूदु जेको असां वटि प्रिंट मीडिया ई रही आहे, हाणे इलेक्ट्रॉन अची वई थोरो घणो, उन में जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि इदारनि में, ऐं सालनि ताईं उन्हनि ते लिखंदो रहियो आहियां, जेके शाइर आहे, जेको कहाणीकार आहे, इन सिंध सां जेको वाबस्तो आहे, उहो ई वॾो माण्हू आहे, उहो वॾो लेखक आहे, उहो वॾो राइटर आहे ऐं उन्हनि ते ई घणो करे उन्हनि ते लिखियो वियो आहे या उन्हनि खे प्रोजेक्ट कयो वियो आहे। पर हीअ जेके ॿिया माण्हू आहिनि जेके सोशल वर्कर आहिनि, जिन समाज जी मुख़्तलिफ़ हवालनि सां ख़िदमत कई, मूं वटि हिकिड़े मज़मून जो आहे तफ़सील पियो आहे, जो तव्हां पुछंदो तव्हां ॿुधाईंदो त कहिड़े मज़मून में कहिड़ी शइ साईं ख़ासि कई आहे। त ईअं इन्हनि माण्हुनि ते लिखी आउं सम्झां थो त साईं तमामु भलो कमु कयो आहे। हिकिड़ी नई रवायत चइजे या न चइजे, पर हिकिड़ी सुठी रवायत खे अॻिते साईं ज़रूरु वधायो आहे। इन में जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौलतपुर में तारुफ़ थिए थो MRD तारीख़ में, जेकॾहिं उनखे थोरो वधाइण जी ज़रूरत हुई। ऐं जीअं अब्दुल्ला जेसर साहिब वारे मज़मून में चढ़नि जो ज़िक्र असांजो दोस्त आहे, त उहो चढ़नि जा जेके क़िस्म आहिनि, वॾो नंढो, पोइ हुनजो आवाज़ु, इहो सॼो कुझु उन ते अञा वधीक तफ़सील सां कमु करण जी ज़रूरत आहे। ॾाढो मज़ो आयो मूंखे जॾहिं मूं पढ़ियो पए। अहिड़े नमूने सां साईं जो आख़िरी जेको बाब, चोथों बाब आहे, उहो मल पहलवान जेके आहिनि उनजे बारे में।
हाणे के मल पहलवान साईं पाण हिकिड़ो माशाल्लाह असांजो प्रोफेसर कोऑर्डिनेशन जो मल आहे, असांजो उस्ताद हिकिड़ो मल आहे। ज़ाती तरह सां मूंखे जॾहिं बि ज़रूरत हूंदी आहे, जॾहिं फासलो आहियां या ॿी का मूंखे ज़रूरत हूंदी आहे त आउं साईं खे फ़ोन कंदो आहियां। पोइ वक़्तु भले कहिड़ो बि हुजे, ॾींहुं हुजे, राति हुजे, जंहिं बि टाइम मूंखे ज़रूरत पई मूं साईं खे फ़ोन कयो, साईं मूंखे वरी महिरबानी साईं तव्हांजी मोहबत। पोइ जेको मल पहलवान जो आहे उहो उनखे जेकॾहिं अञा थोरो उन्हनि मलनि जा जेके अंग आहिनि, उहा जेका ॿोली जेका हाणे ख़तमु थी वेंदी वञे मलनि जे हवाले सां, उनखे अञा थोरो वधाइजे आहे, उन जा प्रोफाइल थोरा अञा डिटेल सां कजनि हासिल, त इहो मलनि ते हिकिड़ो आउं सम्झां थो त हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो किताबु थी सघे थो। मजमूई तरह सां आउं सम्झां थो हीउ सिर्फ़ु ख़ाकनि जो किताबु न आहे, हीउ सारोणियूं बि आहिनि, हिन में तारीख़ बि आहे, हिन में ख़ाका बि आहिनि, हिन में मज़मून बि आहिनि। हीउ हिकिड़ो अच्छा, हिन में जेकॾहिं दौलतपुर जो थोरो तारुफ़ अची वञे हा, जीअं साईं महमूद आबाद ॻोठ जी ॻाल्हि कई, महमूद ओठे जी ॻाल्हि कई, उहो साईं लिखनि था त उहो सिख जो ॻोठ हो। सिख सिंध में जेका सिख आबादी आहे उन ते कमु तमामु घटि थियो आहे, त सिख किथे किथे हुआ, कहिड़ो कमु कंदा हुआ, कॾहिं आया, पोइ विया त पाण खे ख़बर आहे। सिखनि सां जेको वॾे में सभ खां वधीक ज़ुल्म थियो उहो नवाबशाह ज़िले में रेलवे स्टेशन जेको हुनजो कोर्स थियो उहो थियो। त इहो जेको असांजी 47 मूंखे यादि 47 सुफ़े खां वठी 52-53 सुफ़े ताईं उहो ॿ टे दफ़ा सिखनि जो ज़िक्र अचे थो साईं तव्हांजे मज़मून में। जे उन्हनि में जेकॾहिं थी वञे त उहो कहिड़ो सिख हो, उहो छा कंदा हुआ, उन किर्त कहिड़ी हुई, त इन किताब जी शायदि अहमियत अञा वधी वञे हा। पर आउं सम्झां थो त जॾहिं बि दौलतपुर जी, मोरो जी, काज़ी अहमद जी या नवाबशाह जी तारीख़ लिखबी त हीअ किताबु उन्हनि में रेफरेंस तौर ते, तारीख़ तौर ते उन में शामिलु कयो वेंदो। महिरबानी सर। सवाल सर शाह साहिब जन खां आहे त सर तव्हां जॾहिं इन किताब जी मालूमात गॾु करे अहिड़े किताब में आंदी, छा तव्हां को ख़ासि तरीक़ो कतबांदो, छा तव्हां के तहक़ीक़ या इंटरव्यूज़ कया हिन मालूमात खे गॾु ॾिसी करे सहेड़ण लाइ? हा दी, बिल्कुलु सही था चओ। असीं क्लास 9 में पढ़ंदा हुआसीं त हिकिड़े ॾींहुं असांजो उस्ताद मोकल ते हो, इंग्लिश पढ़ाईंदो क्लास टीचर हो साईं गुलाम कमर नांगा। त उन यादि साईं ज़ाहिद साहिबु वेठो आहे, उनखे यादि हूंदो घणो करे। सुमरो साहिबु हिकिड़ो हूंदो हो नौशरी जो, उहो 15 ॾींहं हिते आयो हो, मूंखे ख़बर न आहे नाले जी, पर उहो 15 ॾींहंनि लाइ आयो, पोइ बदिली थी वियो। डीओ जो पुटु हो नौशरी जो, सो उनजी एंगेजमेंट लॻी, बाबा क्लास में वांदा वेठा न वरी क्लास वठो। हू आयो असांखे जे नीम पी पढ़ाई, पर उहो अहिड़े तरीक़े सां पढ़ाई, मूंखे अॼु ताईं कान अचे साईं अहमद वेठो आहे सदाईं ड्राफ्टिंग उन खां करायां, पर हुन अहिड़े नमूने सां पढ़ाई जो मूंखे अॼु ताईं नीम पी विसरे कोन। वरी साईं गुलाम कमर हिकिड़ी असाइनमेंट ॾिनी सिंधीअ जी, उन में सिंधी सब्जेक्ट में हिकिड़ो किताबु हो, उनजो रेफरेंस आयो उहे ॾींहं उहे शींहं। ॾाढो किताबु मूंखे अट्रैक्शन वारो लॻो, ऐं उन किताब खे ॻोल्हण लाइ मां पंहिंजे ॻोठ खां निकितुसि। पहिरीं दौलतपुर जो रुख कयो, कोन मिलियो, पोइ वरी गाहंड मां 4 चकर पंधु वियुसि ऐं पंधु मोटियुसि। गाहंड असांजे ॻोठ खां घटि में घटि 5 किलोमीटर छपरे थींदो। पंधु अचां, पंधु वञा, किताबु ॻोल्हियां, कोन लभे, वरी ॿिए चकर चयो त अचे जे फेज़ गांइ मूंखे पंधु कराए करे आख़िर ताईं किताबु कोन ॾिनो। पोइ ख़बर पई त उहो किताब हुते आहे ई कोन, पर उन विच में मूंखे ॿिया घणा किताब ताईं उन लाइब्रेरी मां मिलिया। छाकाणि त हिकिड़ी साईं मुलावश हिकिड़ी लाइब्रेरी हिते ग्रामीण लाइब्रेरी ठाही, ऐं ॿी वरी असांजे तरफ़ वरी गाहण में लाइब्रेरी सुठी हुई। तोड़े जो उन में थोरा किताब हुआ, शायदि साईं खे बि यादि हूंदो 100-150 किताब हुआ, पर उतां ई मूंखे किताब मिलिया सुठा ॾाढा। ऐं उन्हनि वरी शर्त मूंसां अजीब रखियो त बाबा तूं हिकिड़े आचर ते किताबु खणी वेंदे, पढ़ी ॿिए आचर ते मोटाए ॾींदे त वरी ॿियो किताबु ॾींदासीं। पोइ आरे सर जा घणो करे किताब उतां ई पढ़िया। ऐं बाक़ी साईं वारनि जी जेका ग्रामीण लाइब्रेरी हुई साईं रजबट हुई त उहा त इन सिलसिले खे जॾहिं अॻिते वधायूं था, वरी गुलाम ग्रामी जेको आहे हिकिड़ो किताबु ॾाढो सुठो आयो, जहिड़ा गुल गुलाब जा, रबानी साहिब जो किताबु हो, उन में ॾाढो तफ़सील ऐं ॾाढो माना हुन जेको किताबु जहिड़ा गुल गुलाब जा जंहिं तरीक़े सां लिखियलु आहे, 5 क्लास जो ॿारु पढ़ंदो न तॾहिं पोइ उनजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। उन में का फ़िलासफ़ी त आहे कान, ऐं उन में ॾाढी मालूमात मिली त पोइ उतां ई बिल्कुलु खईं। ऐं ॿियो मूंखे लाखे साहिब जो बि अहसानु आहे, छाकाणि त जिते जिते हू बीठो कंहिं बि अदबी फोरम में का कॉन्फ्रेंस थींदी हिस्ट्रीअ जी, त घणो करे लाखो साहिब मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो। त मूं पोइ महसूसु कयो त जेका 1 डे कॉन्फ्रेंस थिए थी या 2 ॾींहंनि जी थिए थी, हिस्ट्री कॉन्फ्रेंस हुजे या जेका बि, या का किताब जी माना महूरत हुजे,
उन में जेका असांखे मालूमात मिले थी उहा घर में असांखे 6 महीननि ताईं बि नथी मिले, जेका उहा 1 या 2 ॾींहंनि में उते मिले थी। मां हिते मिसाल ॾिनसि सखर में हिकिड़ो सेमिनार थियो 2 ॾींहंनि जो, लाशानी साहिबु DC उहो करायो, असीं राति वञी उते रहियासीं ऐं 8 किताबनि जी महूरत हुई, हिकिड़े ॾींहुं 8 किताबनि जी ॿिए ॾींहुं, ऐं उहे 16 किताब छपराया पिया डिप्टी कमिश्नर पाण हुआ। ऐं मूंखे वरी ॿार इहो पियो त कुरैशी हामदली खाना जी पीसल माण्हू हो, उनजी माना जेका आहे नुमाइंदगी मूं कई, सभु सेशन में अटेंड कयमि ऐं उनजो जेको किताबनि जो मूंखे माना गिफ्ट मिली त उहा ही कुरैश साहिब खे पहुचायो, त उहो मूं कुरैश साहिब खे पहुचाया। पर मूंखे उतां ई 2-3 किताब वरी मिली बि विया, हिसाबी दबाड़ी कुरैश साहिब लाइ खणी थो वञी वरी तूं वञी पढ़। हिते वरी जॾहिं असां डिग्री कॉलेज में हुआसीं त साईं अहमद महर, साईं ख़ालिद ऐं असांजी हिकिड़ी अहिड़ी कंपनी ठही वई जेका साईं अहमद खोड़ जेकर मूंखे चवंदो यार फेसबुक ते लिख भली पर पढ़ वधीक, माना मूंखे मजबूर कयो साईं अहमद टाइम कढी पढ़ण ते, त जेसिताईं पढ़ंदे न एसिताईं लिखी कोन सघंदो। त हाणे इहा कंपनीअ जो सॼो असरु पए थो। लाखे साहिब सां मूं माना जेका गली गुज़ारी हुनखे लिखियो पिया 92 खां या 90 खां हिकिड़ो सिलसिलो हले थो, या ख़ुदि साईं मोलावत कोट मां घटि में घटि को 4 चकर आयुसि त साईं मां ग्रामीण लाइब्रेरी जो मेंबर थिया, पोइ ख़बर पई त ग्रामीण लाइब्रेरी जा 200-300 किताब खे माण्हू अॻे ई खणी विया आहिनि, वापसि न पिया कनि। त माना इहो जेको आहे जेको तसलसुल आहे जेको हिन किताब जे सुर में तव्हांखे नज़र थो अचे। महिरबानी अदी हिकिड़ो मिनट, अदी अफशार खे असीं वेलकम था चऊं, उहो मोरे जी प्रिंसिपल आहे, मुंहिंजी भेण आहे, ऐं असांजे प्रोग्राम पहुती आहे, संदसि महिरबानी। असांजो ॿियो सुवाल सर बख़्श वॾो साहिब जन खां आहे त सर जीअं हिन किताब मां तव्हांखे कहिड़ो हिसो मतिलबु हिसा आहिनि भाङा आहिनि किताब मुश्तमिल आहे जंहिंजो, कहिड़ो भाङो कहिड़ो हिसो तव्हांखे वधीक नुमाया लॻो जेको असांखे पढ़ंदड़ लाइ अहम थी सघे थो, इहो असांखे तौरु पढ़ंदड़। महिरबानी अली, मां पहिरीं ज़िक्र करे आयासीं त जीअं साईं मोहन नवाज़ चयो त हीअ रेफरेंस बुक आहे, जेके हिन में मज़मून आहिनि उहे बाक़ाइदे ईअं पिया चइजे त जेके बि असांजा नवां पढ़ंदड़ आहिनि उहे घटि में घटि इन्हनि नालनि खां जेकॾहिं वाक़ुफ़ु हूंदा, पर उन्हनि जे एक्टिविटीज़ खां वाक़ुफ़ु कोन हूंदा त उहे छा आहिनि। फर्ज़ु कयो साईं गुलाम मुंहिंजो नालो घणनि पढ़ियल लिखियल घणनि ॿुधो, पर जेके नवां पिया अचनि उन्हनि कोन ॿुधो हूंदो त साईं गुलाम मोहम्मद प्रोफेसर डॉक्टर PhD आहे, उन जो मतिलबु छा आहे बैकग्राउंड, तइलीमी बैकग्राउंड छा आहे, उहो किथां जो आहे, कीअं आहे। त घटि में घटि इहे शख़्सियतूं असांजी तारीख़ ते कमु कंदड़ हिकिड़ो तमामु वॾो नालो, वॾो अदीब दानिशर, उहो घणनि नौजवाननि जे असांजे तारीफ़ में न आहे त हिन किताब में घटि में घटि इहे जेके तारीफ़ी मज़मून आहिनि ऐं उन्हनि खे जीअं साईं मोहम्मद नवाज़ बि चयो, ऐं बि जेका आहियां त उहे असांजा रेफरेंस आहिनि, पर जीअं खाका जंहिंखे चइजे थो खाकनि जो जीअं पहिरें ज़िक्र कयो वरी अचां त उहो उहे कोन, पर हिन किताब जी अहमियत इन करे आहे त हीअ असांजो नौजवान पढ़ंदो हिननि माण्हुनि खे, हिननि माण्हुनि जी ज़िंदगी कीअं गुज़री आहे, इहे जेकॾहिं लेखक त कीअं थिया, जेकॾहिं मल पहलवाननि त इहे कीअं उसरिया निसरिया, ऐं साईं वाक़ई मलनि सां बि नाइंसाफ़ी कई आहे हिन किताब में। बसि हिकिड़े ई नवाब जो ज़िक्र कयो त बाक़ी ॿियनि जो रुॻो लिखियो फलाणो को मल हो, फलाणो को मल हो, हालांकि ॿियो बि उन्हनि ॻोठनि में आहे, उन्हनि ॻोठनि में वञी जॾहिं पंधु करे वियो आहे त मां संदसि साईं नवाज़ जे ॻाल्हि कयो त थोरो तफ़सील ते उन्हनि ते लिखिया त घटि में घटि उन्हनि मलनि सां इंसाफ़ त ॾियां त हू कहिड़े अखर जा मल आहे। हिकिड़ा मिसाल घुमाटी ॾियारे हणंदा, हिकिड़ा अंगरी हणंदा, हिकिड़ा पताइरी हणंदा, इहे जेके अंग आहिनि उन्हनि जो ज़िक्र थिया त उन में कहिड़ो कहिड़ो हर माण्हू हो जंहिं समन शाह सां समन शाह सां मुक़ाबिलो ते कयो हिन असांजे होथी पुटे, त उन कहिड़े अंग में हुनखे मारियो, त इहो थोरो थोरो त करे उन्हनि मलनि जी ख़ूबी ॿुधाए त भई मल पहलवान त थियो, पर उहो छा में पहलवान हो, कहिड़े अंग में पहलवान हो, किथां जो हो, हुनजी जेका रहास वग़ैरह कीअं हुई, त मां सम्झां थो त उहो थियां। जीअं असां ज़िक्र कयो त किताब साईं उन जो नालो वठी वियो जहिड़ा गुल गुलाब जा, मां सम्झां थो त ऐं सभिनी खे जेके बि हिते नौजवान वेठा आहिनि उन्हनि खे इहे खाकनि जा किताब पढ़ण जो मशवरो ॾींदुसि त जहिड़ा गुल गुलाब जा किताब, छाकाणि त उन मां ख़ुशबू तव्हांखे ओड़ी ईंदी ॿोली ईंदी। रबानी तमामु सुठो हिकिड़ो वॾो लेखक, पर हुन जेके खाका चूंडिया आहिनि उन माण्हुनि ते जेको लिखियो आहे त एॾो दिलचस्पु आहिनि, एॾो मुहबत ऐं प्यार सां लिखियल आहिनि जो तव्हांखे
वणंदा ऐं ख़ुदि साईं जॾहिं इरशाद वरी उन्हनि खे पढ़ंदो त बक़ाया जेके किताब अञा पोइ रहियल अथसि उन्हनि ख़ाकनि खे उन पस मंज़र में साड़ींदो। उहे ॾींहं ख़ाका हिकिड़ा तारीख़ी ख़ाका, हिकिड़ो तारीख़ जा वॾा किताब आहिनि, माना हिकिड़ा अदब जे लिहाज़ खां बि वॾा किताब, तारीख़ जे लिहाज़ खां वॾो किताब। ऐं अहिड़े नमूने सां ॿिया किताब जनब गुज़ारी जलसी हिकिड़ी मुकमिल भरे सघे थी तारीख़ आहे साईं जीअं सद लिखियो, जिन जिन माण्हुनि सां गॾु उहे आहिनि मुख़्तसिर पर अथेंटिक आहिनि। त फ़र्ज़ु कयो शबीर जी सुञाणप कहिड़ी आहे, जीअं अगरि उहो वेठा थी त उन्हनि जी सुञाणप ॿोली ते कमु कंदा, साईं इरशाद जी सुञाणप कहिड़ी आहे। अहिड़े नमूने सां उहे जेके सियासी वर्कर हुआ, सियासी लीडर हुआ या अदबी माण्हू हुआ या जेके रिलेटेड माण्हू हुआ साईं सां, उन्हनि ते वेही उन्हनि लिखियो आहे जनब गुज़ारी जलसी। उहो किताबु उहो नौजवान खे पढ़णु खपे। ऐं जीअं मूंखां वाक़ई ग़लती थी त मूं 3 बाब ॼाणिया आहिनि, 4 बाब, छाकाणि त मूंखां अगरि में पहिरें बाब में 4 मज़मून, ॿिए में ई काका, टे में मल पलवान, चोथे में ॻोठ जो ज़िक्र आहे सॼो। त मजमूई तौर ते जेका एप्रोच आहे साईं जे लिखण जी, एप्रोच मां हिन माना में थो चवां त लिखण जो तेज़ आहे, असां नथा लिखी सघूं, लिखण जो तेज़ आहे त असां चऊं संजीदा थी लिखे। हिन किताब में किथे किथे भोग थो करे, इहो भोग न करे, माण्हुनि ते लिखे त उन्हनि सां इंसाफ़ थियणु खपे ऐं साईं वटि इंसाफ़ जी उमेदु आहे। यकीननि जेके पोइ हिते किताब अचनि था या हिन किताब जे जेकॾहिं ॿियो छापो ईंदो त हुन में जेके निशानदेहियूं साईं मोहन नवाज़ कयूं असां ॾाढियूं काराइतियूं आहिनि, साईं खे पाण में अहसासु थींदो जॾहिं पाण ई पढ़ंदो त अञा वसी मालूमात असांजे नौजवान खे मिलंदी। ऐं हूअं बि असांजे अदब में कंहिं बि हिकिड़े किताब जो इज़ाफ़ो थियणु इहो वॾी असांजी ख़ुशनसीबी आहे। ऐं साईं इरशाद जे कलम मां ही निकितल किताब यकीननि असांजे हिन मुआशिरे में, असांजे हिन कर में हिकिड़ो अथेंटिक, हिकिड़ो रॉ मटीरियल आहे जेको असां पंहिंजे ईंदड़ लिखण में इस्तेमालु करे सघूं था। ॾाढो काराइतो किताब आहे। महिरबानी साईं। असांजो ॿियो सुवालु जेको आहे मोहतरम प्रोफेसर नवाज़ कुंभार साहिब जन खां आहे त जेको आहे मतिलबु जे ख़ाका जा मज़मून लिखियल आहिनि, मुख़्तलिफ़ तक़रीबन मुख़्तसिर लिखियल आहिनि, ऐं तव्हांजो छा ख़्यालु आहे त ईअं जेके ख़ाका जा मज़मून लिखिया वञनि, तफ़सीली लिखिया वञनि, या अॼु जे हर्फ़ियात जे दौर में, टेक्नोलॉजी जे दौर में मुख़्तसिर लिखण ई बहितर आहे? मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि मुख़्तसिर जी या हुनजी डिघे जी हुनजी न आहे, ॻाल्हि आहे उहो सॼे उनखे जेको मौज़ू आहे, जेका शख़्सियत आहे उनजो आह थो करे त पोइ केतिरो बि थी सघे थो। हाणे जीअं जेकॾहिं ॾिसो हुते ज़रूरत महसूसु थिए थी, जेको मलनि जो आहे उन में 2 मल, हिकिड़ो राहु फोटो ताईं, ॿियो होती फोटो। हिकिड़ो आहे जेको अज़बकिस्तान में जिन अरिड़हनि मुल्कनि जे उन्हनि मां उन्हनि मेडल खटियो आहे, 1 नंबर आयो आहे। ऐं सम्झा त उनखे तफ़सील सां लिखण जी ज़रूरत आहे, उन सॼे मुक़ाबले ते उहो कीअं थियो उन ते सॼी। जीअं जेको उर्दू जो पहिरियों ख़ाका नगार हुयो राहत, उन जेको दिल्ली में मुशाइरो थियो आहे उन ते पूरो किताबु लिखियो आहे, ॾाढो नंढो किताबु आहे पर उहो किताबु आहे, उन में छा वियो आहे पहिरियों। ईअं जेकॾहिं इहो जेको मुक़ाबिलो थियो आहे असांजी मलनि जी तारीख़ आहे, असांखे फ़ख़ुरु आहे उन ते करे सघिजे थो। या होती फोटो आहे जेको 8 साल साईं लिखियो आहे, मुसलसल उन कलंदर जे मेले ते उन खटियो आहे, त ऐं सम्झा थो उहो वधीक तफ़सील जो घुरिजाऊ आहे। इहे जेकॾहिं 2 टे साल जो मज़मून आहे त सफ़ाई मुख़्तसिर आहे। हाणे उनखे त माना केतिरो बि उन ते घणो करे सघिजे थो। त ईअं कुझु शयूं आहिनि जिते ॾाढो सुठो लिखियलु आहे, उहो मां थोरो ई लिखियलु आहे पर ॾाढो जामे ॾाढो सुठो लिखियलु आहे। उनजी का ज़रूरत कोन्हे हरगुल को पटाड़ या डेग करे तव्हां नथा करे सघो त को कंहिं शख़्सियत ते तव्हां 20 पेज लिखी छॾिया त का वॾी ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं को हिकिड़ी सिट हिकिड़ो जुमिलो कंहिं माण्हू ते लिखिबो आहे, जीअं प्यार बि जेकॾहिं साईं लिखियो आहे वरी उन मिसाल ॾिजां त वॾी ॻाल्हि आहे। साईं वॾी ॻाल्हि करे पंहिंजे वालिद साहिब ते लिखियो आहे ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त लिखियो आहे ऐं ॾाढी ॾुखियलु हालतुनि में मतिलबु ज़हनी कर्म मां लिखियो आहे। इलाही घटि अदबी हूंदा जिन पंहिंजे घर वारनि खे लिखियो हूंदो ऐं पंहिंजी माउ ते न लिखी सघियो अॼु ताईं। अलाए 16 किताब छपियल आहिनि, हींअर केतिरा ईअं प्यार हले पोइ केतिरो लिखियो नथो लिखी सघां। हीअं प्यारा दोस्त विया ऐं हुनखे कोन नथो लिखी सघां। ऐं असांजी वॾी हिमत आहे त साईं इहो मतिलबु लिखी वियो आहे। त असां किथे किथे ज़रूरत महसूसु थिए पई त साईं हुननि खे अञा थोरो ॾेख करे सघे पियो। सर महिरबानी। असांजो आख़िरी सुवालु साईं मोहतरम इरशाद ॻोठ साहिब जन खां आहे।
त तव्हां जॾहिं हीअ किताब लिखी रहिया हुआ त तव्हां उहा कहिड़ी शख़्सियत हुई जंहिं ते तव्हां वधीक जज़्बाती थिया हुआ ऐं छो जज़्बाती थिया हुआ? इन्हे जो जवाब त साईं नवाज़ ॾिनी छॾियो आहे गई छाकाणि पंहिंजे वाल साहब जॾहिं लिखणु शुरू कयो हो त अलाए केतिरा जेकर लिखी महिरबानी। असांजी अॼु जी तक़रीब जी ॻाल्हि ॿोल खे पुॼाणी ते पहुचाइण खां पहिरियों आख़िरी सुवाल असां मौला बख़्श साहिब जिन खां कंदासीं त हिन किताब में लिखियलु जेको मवादु आहे उहो असांजे नई नस्ल लाइ केतिरो अहम आहे इन ते थोरो जेको आहे असां ॻाल्हि ॿोल ॻाल्हि कंदव ऐं अहिड़ी नोयत जा किताब अचणु घुरिजनि अञा वधीक। मां अगरि उहो चईसि वरी वरजा थो थिए अॼु सुवालु कयो त जवाबु ॾियणु वरी फर्ज़ु थी थिए त हीअ नौजवाननि खे हीअ किताबु पढ़णु खपे। मूं जीअं चयो त हीअ दौलतपुर जे पसगीदा जो हिकिड़ो मुख़्तसर ई सही उन्हनि ते नक्शेन में लिखियलु आहिनि, मलनि ते लिखियलु आहे, शख़्सियतुनि ते लिखियलु आहे, ॻोठ ते लिखियलु आहे त सभई नौजवान उनखे पढ़नि। त मां ईअं चवंदुसि त हिकु हिकु ॻोठ ते हिकिड़ो अहिड़ो किताबु अची सघे थो जेकॾहिं उन स्टेमिन सां लिखियलु जंहिं जज़्बे सां असांखे इर्शाद छा सलीम वेठो आहे डॉक्टर सलीम या उनजा पुट वॾा स्टेज था हलाइनि, ॾाढा अला साईं उन्हनि खे इल्मु ॾिनो आहे। छर जे ॻोठ ते हिन खां वधीक मज़मून थी सघे थो छाकाणि त छर जो ॻोठ जिन ओड़ाहनि में पियल हो उतां खां निकितो आहे, उतां जी जेके ॼाटियूं निकितियूं आहिनि पहले बि कराची हैदराबाद ताईं ऐं नौकरी में वयूं आहिनि जिते रिछ कुते जी बछ खां सवाइ ॿियो कुझु न हूंदो हो, जिते वॾे को हिकिड़ो राज हूंदो हो, जिते ख़ौफ़ ऐं दहशत हुई, उन ॻोठ जी तारीख़ तव्हां खणो उतां ई खणो ऐं मां सम्झां थो त किताब थी सघे थो उन ते उन में कहिड़ो कहिड़ो किरदारु कंहिंजो किरदारु आहे, छा थियो उहो ॻोठु। ईअं हर हिकु ॻोठु हिकिड़ो मां सम्झां थो त हिकिड़ो मोर्चो आहे जिते वेही हिकु अधु दोस्त उते रहनि था पढ़नि था, उहे पंहिंजे पंहिंजे ॻोठनि ते जेकॾहिं वेही लिखनि त हिन ज़िले नवाब शाह जी उहो त तारीख़ जा तमामु वॾो नवाब शाह ज़िलो आहे पर घटि में घटि कालके दौलतपुर जा मुख्य ॻोठ उहो तारीख़ जो हिकिड़ो माखिल थी सघनि था। महिरबानी। जीअं त जॾहिं तव्हां हीअ किताबु पढ़ंदव त तव्हांखे सर जूं मुख़्तलिफ़ यादगिरियूं जेके लिखियलु आहिनि ॾाढी दिलचस्प ऐं वणनि थियूं, पाण खे तव्हांखे छिकनि थियूं ऐं उन सां गॾु तव्हां हिन किताब में तव्हांखे तजसुस भरियूं बि कुझु ॻाल्हियूं मिलंदियूं जीअं हिकिड़ो सभिनी नौजवान जो सुवालु उन में पढ़ंदड़ खे महसूसु थिए थो, हर पढ़ंदड़ खे महसूसु थिए थो त सर तव्हां हिकु ज़िक्र कयो आहे त हिकु ज़माने में माना खंड ते पाबंदी लॻी वई हुई त उन में मतिलबु उहो जॾहिं पढ़िजे थो त अॻिते वधाए थो उते रुकिजे थो ऐं पोइ बसि मतिलबु सवाल करण जी हिकिड़ी मतिलबु चाह थिए थो त सर उन ज़माने में मतिलबु खंड ते पाबंदीअ जी या अॻाटी कहिड़ा सबबु हुया उन ते थोरो ॻाल्हाइजो। हा अॼु इहो ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो। त असीं नंढा हुआसीं त महीने में हिकिड़ो चकर मुख़्तलिफ़ ॻोठनि में या ॿिए में हिकिड़ो सरकारी डिपो हूंदो हो जिते खंडु ईंदी हुई ऐं घर जे हिकिड़े भातीअ लाइ पाउ खंड जो ॾिनो वेंदो हो ऐं उहा खंड जो डिपो असां वटि हुयो रमज़ान ओठे ॾींहुं। असीं खंडु वठणु वियासीं, मुंहिंजो चाचो मंज़ूर ऐं मां गॾु हुआसीं, ॿियो को माण्हू हो। सो चाचे हुनखे ॻणे ॿुधाया त असांजा जेके भाती हेतिरा खंडु असांजो 4 किलो थींदी। हुन चयो न तव्हां ग़लति था ॿुधायो, तव्हांजा भाती असांजो सभु गॾियल कुटुंबो त चई न तव्हांजी जेका खंडु 2 किलो ॾींदुसि मां मूं वटि वधीक गुंजाइश कोन्हे। त मूंखे हिकु ते ख़बर पई त बाबा उन वक़्तु खंडु जेको हिकिड़ो ई कारखानो अंडो शुगर मिल उहा मूंखे घणी देरि सां ख़बर पई। असां मोटी उते कावती असीं खंडु छॾे आयासीं, कोन वरितीसीं, असीं मोटी आयासीं घोटु। चाचे मंज़ूर जेका आहे बाबा सां ॻाल्हि कई, चाचे अलीशेर सां ॻाल्हि कई। चाचे अलीशेर वरी उन वक़्तु ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई मुर्तबा जतोई सां गॾु सियासत कंदो। सो उन इहा ॻाल्हि वञी मुर्तबा जतोई सां कई। मुर्तबा जतोई मुख़्तियारकार खे फ़ोन करे चयो त इहो जेको खंडु जो आहे डिपू इहो तूं हाजी अलीशेर ओठे नाले ते करे छॾ, छाकाणि त उन जी जेका आहे सही नोट सां खंडु खाधी विराई वञे। पोइ असांखे हिकिड़ो खंड जो कटो पे मिलियो तव्हांजी मुख़्तियारकार ऑफिस मां ऐं वरी डिपू जेका चाहे अलीशर खे मिलियो। पर इन खां पहिरीं चाहे अयूब असांजो बाबा जो दोस्त हूंदो अयूब लाखो, साईं मोला हुनखे चङी तरह यादि हूंदो।
त उन वटि बि खंड जो इहो ई साॻियो टिपू हूंदो हो त हीअ आम खंड कोन मिलंदी जेका हींअर दुकाननि तां मिले थी किलनि ऐं जेतिरी वणेव तेतिरी वठो, इहो न हूंदो। खंड जो हिकिड़ो पा हिकिड़े माण्हू लाइ ऐं महीने लाइ उहो हूंदो ऐं उन खां पोइ जेको आहे वरी महीने खां पोइ खंड ईंदो। पर आख़िर मां जेको जेके माइक घुरी आहे ज़रूरत उहा इन लाइ त मां हिन किताब में उन्हनि जो ज़रूरु ज़िक्र कंदुसि जंहिं घणी मुंहिंजी हेल्प कई। मिसाल तौरु गुलाब उनर साईं शबीर जेका ॻाल्हि मूं ॾे मोकिले मां वरी गुलाब ॾे मोकिलियां ऐं वरी गुलाब जेको आहे उनखे थोरो ॾिसे वरी महमद बुगे ॾे मोकिले, महमद बुगे वरी प्रिंट कढी असांखे ॾिए ऐं मां ॿिनि माण्हुनि खे मोकिलींदो हुअसि उहे साईं शबीर वटि जेके शयूं ईंदियूं उहे ईंदियूं, रिहाना खे मोकिलींदुसि त अमीन गुलाब खे मोकिलींदो हुअसि त उहो ॾिसी वठे। छाकाणि त मूंखे फेसबुक इन ते व्हाट्सएप ते ऐं इहा जेका आहे कंप्यूटर वारो इन ते अॼु ताईं मूंखे एतबार आहे ई कोन्हे, इन मां शयूं उॾामियूं हुजनि। पोइ वरी महमद ते मूं ॿार रखियो त मां तूं असांखे उहा पाण वटि हथी करे रखूं। उनजी महिरबानी, गुलाब जी महिरबानी, गुलाब जी इहा वरी जीअं ई जॉइनिंग कई त इहो पहिरियों लेक्चरर आहे जेको मूं वटि जॉइनिंग करण महिल माना ख़्वाहिश थो ॾसे त साईं मूंखे हिकिड़ो कंप्यूटर वठी ॾियो त पाण में ई सिंधी अदब ते ई तारीख़ ते कमु कयूं। छाकाणि त मुंहिंजो हिते हिकिड़ो क्लास आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त माना ॾिसो हर को मुतालबा अलाए कहिड़ा कंदो आहे पर अहिड़े क़िस्म जो मुतालबो ऐं मथां वरी साईं नवाज़ उनखे हिकिड़ी असाइनमेंट बि ॾेई वियो हफ़्ते ॿिनि खां पोइ, उहा बि पूरी करण लाइ मूंखे ॿिए ॾींहुं चई त जीअं ई माना असांजो गुलाब ऐं असांजो पको इहो माना फ़ैसिलो थियो त बाबा ख़मीस ऐं अरबा ऐं ख़मीस ते हीउ जेको आहे प्रोग्राम आहे ऐं ॾूं छंछरु आराम कंदासीं, सूमर खां करे वरी नओं लिखणु शुरू कंदासीं, टफ टाइम ॾींदासीं। साईं अहमद महर वेठो आहे उनखे असीं टफ टाइम ॾींदासीं। छाकाणि त साईं अहमद जो मां इन करे बि थो वराए ज़िक्र कयां त हिकिड़ो असां अहिड़े क़िस्म जो माहौल ठहियो जंहिंमें असीं 5 दोस्त दौलतपुर कॉलेज मां गॾिजी निकिरूं ऐं शाम जो का वरी नई माना कचहरी कयूं त नई शइ का थिए। बाबा पीर हुसैन राष्ट्रीय जो ॾींहुं था मल्हायूं, बाबा चाचो प्यारो रिटायर थो थिए, जीअं असां इहा ॻाल्हि कई चाचो प्यारो थो रिटायर थिए, हाणे वेठा हुजूं सभु पाण में, हिते मूं लिखियो बि आहे साईं ख़ालिद चयो बाबा चाचो प्यारो रिटायर थो थिए ऐं इन जी जेका आहे न अॼु में ताईं पार्टी शानदार कंदासीं ऐं मां हीअं कंदुसि। साईं अहमद चयो असीं मुआऊं जा तूं अकेलो कंदे, चाचो असांजो कोन्हे जा। अब साईं असलम चयो बा छो असांजो बि चाचो आहे। माना हुन सॼी ज़िंदगी अहिड़ो सुठो कोरियो कयो त उनजो सरकारी नौकिरी आहे, सभु को पघार उहा खणे थो, पर के माण्हू अहिड़ो सुठो कोरियो कनि था, अहिड़ी सुठी जात तमामु कयां थो अवी बि कयो था, पर उन सां एतिरो एक्स्ट्रा वञिजे जो पब्लिक सम्झे त इहो, हालांकि असीं सभु पंहिंजी पघार था कयूं पर पब्लिक में असांजो सम्झो थो वञे वधीक एक्स्ट्रा कमु था कनि। अदी अफशाह हींअर वेठी आहे, जाब वाब थी करे जाब माफ़ थो कयां, राति जो माना 12 बजे जेकॾहिं असीं फ़ोन कबी अदी 12 बजे मां मिसाल थो ॾियां त फ़ोन कबी त अदी हीअ कमु आहे त चवंदी आहे त मां त ऑनलाइन ते फलाणो कमु पई कयां कॉलेज जो, अधु कलाक तरसो तव्हांखे लिखणा ॾियां। माना इहो छा आहे त माना असांजो हीउ जेको आहे प्यारो उहो बि ईअं हूंदो, उन ते वधीक तफ़सील सां इन खां पोइ वधीक तफ़सील सां जेको शानायत मज़मून लिखियलु आहे साईं अहमद महर जो लिखियलु आहे, उहो ॾाढो माना जेके पढ़ंद प्यारे ते तव्हांखे ख़बर पवंदी त माना प्यारो बाक़ी प्यारो साईं अहमद साईं बोला जो ताज़ हुयो त चइबो आहे प्यारो आहे पर असां सभिनी जो वाक़ई प्यारो आहे। सो अहिड़े क़िस्म जा असीं चाहींदासीं त इन मां ॿिया बि सिखनि न, भला ॿिया बि नौकिरी कनि था, ॿिया बि जॉब कनि था, ॿिया बि प्यारा थी सघनि था। सो इहो मां आख़िर में डान स्टडी सर्किल जे सभिनी नौजवाननि खे अमर ऐं सरवाण समेत, अमर ऐं सरवाण छा था कनि, कल्ह टियों ॾींहुं भुॻिजो मां इहो जेको आहे न इहे जेके इश्तिहार विश्तिहार इहे असांखे ठाहे था ॾियनि। असीं साईं अहमद वटि सिखिया वरी ट्रेनिंग करे आया जेको नवाब शाह मां, त हाणे त माना मूंखे ॾाढो सवलाई थी पई आहे त मां को रफ़ कंदो थो वञा ऐं उहो ई जेको आहे अखर अमरान जा सुठा कोन पर कंपोज़ जी कहिड़ी ॻाल्हि त कहिड़ा अखर सुठा ॾिया न। ऐं मां डान स्टडी सर्किल जे उन्हनि सभिनी नौजवाननि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां
जिन सॼी सिंध में दान जो अहिड़ो नालो करे छॾियो आहे आहियूं पाण में 8 माण्हू पर 8000 माण्हुनि जो कमु थो थिए मुख़्तलिफ़ हंधि कराची ताईं दावतूं थियूं अचनि ऐं तमामु माना जेको कमु थिए थो मां नॉन स्टडी सर्कल सां गॾु अन लका अकेडमी जो बि लाज़मी ज़िक्र कंदुसि न दौलतपुर में बंगला ठहिया पिया शानदार बंगला ठहिया पिया उते वञण जी परमिशन कोन्हे अन लका अकेडमी ठही पई आहे उते पुछण जी ज़रूरत कान्हे जेको अचे पंहिंजो सरगर्मी करे इहो क्रेडिट उन्हनि खे वञे थो नॉन स्टडी सर्कल खे तव्हांजी सभिनी जी महिरबानी महिरबानी मेहमान साहिब जो महिरबानी सभिनी हाज़िरीन जो महिरबानी असीं साईं इरशाद ओठी साहिब जिन खे मुबारकबाद में था किताब जी ऐं तक़रीब जो वक़्तु पुॼाणी ते पहुची चुको आहे तव्हां सभिनी जी महिरबानी अल्लाह